अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। हमारी पंहिंजी फ्रेंड पंहिंजी दोस्त सिंधी ब्यूटी फैशन टिप्स अव्हां सां गॾु आहे, जेका अव्हां जे लाइ वठी ईंदी, जिंजर सां असां कीअं पंहिंजी स्किन हेयर खे हेल्थी करे सघूं था, एक्नी जे लाइ असां कहिड़ी होम रेमेडी यूज़ करे सघूं था, पिंपल्स जे लाइ असां छा यूज़ करे सघूं था, कहिड़ी टिप्स यूज़ करे सघूं था, वाइटनिंग हेयर फेस वाइटनिंग जे लाइ असां छा यूज़ करे सघूं था, मतिलबु पंहिंजे स्किन खे घर में वेही असां कीअं स्किन खे साफ़ु रखी सघूं था, ऐं जेकियूं पिगमेंटेशन हूंदी आहे हुनखे कीअं ख़तमु करे सघूं था, स्किन खे शाइन करण लाइ असांखे छा यूज़ करणु घुरिजे, ऐं उन खां अलावा काफ़ी सारियूं बहितरीनु टिप्स तव्हांजे लाइ वठी ईंदमि। ऐं डार्क सर्किल जे हवाले सां डार्क सर्किल खे असां कीअं ख़तमु करे सघूं था, जेके मुंहिंजे ख़ुदि आज़मायल होम रेमेडी आहे, जेका मां तव्हां सां शेयर कंदमि। हथनि जे हवाले सां हथनि खे असां कीअं पेरनि खे कीअं साफ़ु रखी सघूं था, स्किन शाइन कीअं करे सघूं था, असांजी स्किन शाइन छो नथी करे, कहिड़ी शइ आहे जेका असांजी स्किन खे शाइन कराए। उन खां अलावा मां हेयर डार्क सर्किल जे हवाले सां वठी ईंदमि, लिप पिंक जे हवाले सां वठी ईंदमि, लिप पिंक ऐं लाइनिंग जे हवाले सां वठी ईंदमि, ऐं काफ़ी कुझु तव्हांखे ॾिसणो पवंदो, मिलंदो ॾिसण लाइ असांजे हिन चैनल ते। त प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारजो। जेकॾहिं तव्हांखे इहो सभु कुझु ॼाणणो आहे त असांजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो ऐं शेयर कजो, ऐं जीअं त असांजी ईंदड़ वीडियो हर बासानी सां तव्हां ताईं पहुची वञे। ॾंदनि जे वाइटनिंग जे हवाले सां असां छा यूज़ कंदासीं, लिप खे पिंक करण लाइ असांखे छा यूज़ करणु घुरिजे, ऐं जेका हल्दी हूंदी आहे घर में हुन सां असां पंहिंजी स्किन खे कीअं मास्क कीअं ठाहे सघूं था, हिन हवाले सां केतिरा ई शयूं, ऐं हेयर शाइन कीअं करे सघूं था, हेयर खे शाइन खपे, असांजे वारनि खे जान खपे, उहा कीअं ईंदी, असां अहिड़ा हेयर कीअं ठाहे सघूं था। त इहो सभु कुझु तव्हांखे मिलंदो मुंहिंजी हिन चैनल ते। त प्लीज़ जेकॾहिं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं शेयर कंदो, लाइक कंदो, बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो, जीअं त